कि गुज़िरियल केतिरे ई अरसे खां जेके उहो थर में पाणी जो बहिरान आहे, जेके सख़्तु गर्मी में जेके जर पाणी छॾे वियो आहे, खूह सुकी विया आहिनि। थर जे माण्हुनि जो पीअण जो पाणी जो वाहिद ज़रियो खूह हूंदा, पर हाणे जेके खूह सुकी विया आहिनि, जेकॾहिं खूह सुकी वञनि त माण्हुनि जो जीअण मुश्किल थी वेंदो। गुज़िरियल जीअं गर्मियुनि जो मौसम आई आहे, रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो आहे, जॾहिं बि गर्मियूं ईंदियूं आहिनि त थर में पाणी जो बहिरान उहो शिदत इख़्तियार करे वेंदो आहे। पोइ जेके असांजूं भेनरूं आहिनि, माइरूं आहिनि, अमड़ियूं आहिनि, उहे जेके पाणी जे लाइ दिला खणी पाणी जी ॻोल्हा में निकितल हूंदियूं आहिनि, उहे जेके पाणी भरण जे लाइ भटकण ते मजबूर आहिनि। अहिड़ी हालत हिन वक़्तु जेके उहो जर पाणी छॾे वियो थर में जेके आहिनि, उहो अक्सर खूह सुकी आहिनि। थर जे माण्हुनि जो पाणी जो वाहिद ज़रियो खूह हूंदा आहिनि, जॾहिं खूह सुकी वञनि त माण्हुनि जो जीअण मुश्किल थी वेंदो। हिन वक़्तु थर में पाणी जो वॾो बहिरान आहे, माण्हू परेशान आहिनि। तड़पनि में केतिरा ई माण्हू पाणी जे बहिरान सबबु, पाणी जी खोट सबबु जेके आहिनि पंहिंजे अबाणे अजनि खे, अबाणे कखनि खे जेके आहिनि उहे अलविदा करे जेके पाणी वारे इलाइक़नि में हलिया विया। अॼु बि जेके ग़रीब माण्हू आहिनि, बेपहुच माण्हू आहिनि, अॼु बि उहो बि थर में जेके परेशान वेठल आहिनि। उहे जेके आहिनि उहे जॾहिं बरसाति ईंदी आहे त बरसाति में पाणी गॾु करे उनखे 2-3 महीना हलाईंदा आहिनि। वरी जॾहिं बरसाति ईंदी आहे त वरी पाणी जे लाइ परेशान हूंदा आहिनि। पाणी जियापो आहे, पाणी ज़िंदगी आहे, पर गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां थरवासी पाणी जे लाइ एहतियाजनि हिते चूंडायल निमाज़ा लाखे वोट खणी जेके हुकूमतनि में चवंदा सूबाई हुकूमत, जेके वफ़ाक़ी हुकूमत, उन कॾहिं बि जेके थर जे पाणी लाइ संजीदगी इख़्तियार न आहे कई, को हुकूमत अमली न जोड़ी वई। जेके वफ़ाक़ी हुकूमत अॻे जेके अरबें रुपए जा जेके आर ओ प्लांट न हुआ, पटेलनि जे चवण ते, सियासी माण्हुनि जे चवण ते, उहो बि 2 नंबर कंपनियुनि जा हुअण करे उहो बि जेके हाणे उहो फॉल्ट आहे। गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां जेके आर ओ प्लांट जी मरम्मत न थी आहे। आर ओ प्लांट जेके आहिनि उहो नाकारा थियल आहिनि, उनजे करे जेके माण्हू पाणी लाइ परेशान आहिनि। जेके थरकोल खां निकिरंदड़ जेके आहिनि उहो जेके बिजली जा थंभा उहो साहिवाल, लाहौर ऐं फैसलाबाद पहुची सघनि था। पोइ फर्श मोरी खां नबीसर रोड खां जेके आहिनि शाखंदर इहे पाणी बि जेके आहिनि थर पहुची सघे थो। ऐं जेको थर बि सिंध जी पूछड़ी जो हिसो आहे। असांखे घुरिजे त जेके आहिनि सिंध जी पाणी जो हिसो वधाए, थर खे कानाल ज़रिए पाणी ॾिनो वञे, जीअं थर जा जेके माण्हू आहिनि उहो सिंधू जी जल जो पाणी पी जेके आहिनि पंहिंजा ॾुख सूर तकलीफ़ूं कुझु घटि करे सघनि। रतहारे बैरागी रतहारे